लखावांड इंडिया जे पटन खां ख़ूबसूरत तहरीर ऐं ख़ूबसूरत एहसास ऐं हिकु दर्द जी तहां असांखे लिखी उमाणी उस लखावांड इंडिया जे भाउ मुश्ताक समूह। वक़्त जी तक़ाज़ा ऐं वक़्त सां गॾु उहे माण्हू ऐं उहे रवैया ऐं उहे हालतूं ऐं उहे चाहतूं अलाए छो बाक़ी न आहिनि रहंदियूं। हिन ज़माने में जंहिंखे माण्हू चाहींदो आहे, जंहिंखे बेइंतहा प्यारु ॾींदो आहे ऐं जंहिंसां चाहतुनि जा उहे ख़ूबसूरत एहसास हासिल हूंदा आहिनि, अलाए छो उहे माण्हू दुनिया में हलंदे हलंदे वक़्त सां गॾु हलंदे हलंदे एॾा त अजनबी थी वेंदा आहिनि, एॾा त बदिलजी वेंदा आहिनि जो बाक़ी मोहबतूं न आहिनि रहंदियूं। ईअं ज़िंदगीअ जे टिवाटे ते आउं सदाईं उजाड़ मौसमनि जो खाॼ थियो आहियां ऐं उन्हनि माण्हुनि सां प्यार करे पछताव जे तर मां झाती पाए ॾिठो अथमि जिते रुॻो लालच मतिलब ऐं लोभ खां सवाइ कुझु बि न आहे बतो। ऐं अकेलो इंसान कंहिं बयाबान में मुसाफ़िरनि जीअं अजनबी बणिजी विञायल उन्हनि हसरतुनि खे ॻोल्हियां थो जेके हसरतूं अलाए कॾोकियूं मूंसां रुसी वियूं आहिनि। वक़्त जे हालातुनि हथां ऐं ज़ख़्मी थींदड़ इंसान केॾो न अज़ियतुनि जे वर चढ़ियो आहियां। ईअं ई वक़्त सां गॾु उहे मोहबतूं बाक़ी अलाए छो मोहबतूं न आहिनि रहियूं। कुझु ॾींहं पहिरियां मोहबतुनि जे ख़ूबसूरत सिलसिलनि सां वासिल उहे हसीन मोहबतूं जिन मोहबतुनि कंदे कंदे राति जा उजागा ऐं मुसाफ़िर पंध कयासीं, उहे माण्हू वक़्त ऐं हालातुनि हथां हलंदे हलंदे जेके माण्हू असांखे मोहबतूं ॾींदा, चाहतूं ॾींदा हुआ, जॾहिं उन्हनि जा व्हाट्सएप ऐं नंबर ॾिठासीं त अलाए छो जॾहिं असांजी उन्हनि नंबरनि ते नज़र पई त उहे एतिरा बदिलजी विया जो असांखे हमेशह जे लाइ विसारे छॾियऊं ऐं असां तड़प जे अहसास में सदाईं सुठी ऐं लुची ज़िंदगी